नाज़िन, मिर्जापुर शहरी भरपासे जा तालीमी इदारा स्कूल ऐं कॉलेज खुली विया आहिनि, जिन में मामूल खां इंतिहाई घटि हाज़िरी ॾिठी पई वञे। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर वसीम सोलंगी। जी वसीम, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध हुकूमत जे ऐलान खां पोइ तइलीमी इदारनि 9 ऐं 10 जमात जा स्कूल ऐं कॉलेज खुली विया आहिनि। स्कूल SOPs मुताबिक़ खुलण जे करे शागिर्दनि जी हाज़िरीअ में पिणु घटिताई आई आहे। होॾां स्कूल खुलण जे करे वालिदैन तोड़े शागिर्दनि में ख़ुशीअ जी लहर छाइंजी वई आहे। मिर्ज़ापुर हाई स्कूल में 260 शागिर्दनि मां रुॻो 22 शागिर्द स्कूल में पहुची सघिया आहिनि। होॾां जॾहिं त स्कूल जो हेड अब्दुल वहाब शेख ख़ुदि न पहुची सघियो आहे। ॿिए तरफ़ स्कूल ऐं कॉलेज मौजूदु उस्तादनि जे करे SOPs ते अमल कराइण लाइ असेंबली ऐं ब्रेक टाइम न कई वेंदी, जॾहिं त शागिर्दनि ऐं स्कूल अंदरि पंहिंजो पाणी जूं बोतलूं खणी अचण जो पिणु हुकुम कयो वियो आहे, जंहिं ते अमल कराए रहिया आहियूं। मिर्ज़ापुर हाई स्कूल ऐं गर्ल्स हाई स्कूल ऐं कॉलेजनि में शागिर्द वक़्ते सां पहुचणु शुरू थी विया आहिनि। ऐं होॾों पहिरें ॾींहं ते स्कूल ऐं कॉलेजनि में सफ़ाईअ जा इंतज़ाम अणपूरा आहिनि। जी वसीम, जी महिरबानी।